हर शइ अल्लाह जी आहे, अल्लाह ताला मक़बूल क़ाइम ऐं दाइम रखंदो। बिल्कुलु बेशक उन ई रब जेका असांजे दोस्तनि जी अल्लाह वारनि जी जेका ज़िंदगी जेका हिते रही है आया ईंदा न रही। 140 140 रुपया जी हो 140 रुपए किलो दूध है यहाँ पे। 180 रुपये दही सर भैंस का दूध भी 160 रुपए प्योर। पेवर के केरा हाँ तव्हां त थोरो इंटरव्यू ॾियो न। वाकई माओ जी जबरदस्त माओ है माशाल्लाह यार, छा त माओ है। पूरी सिटी में लाइट नहीं है और ये बर्फ दही जो ऐसे दूध बगैर बिजली के फिर जैसे ही कह रहे हैं कि जब तक मुझे 1 रुपया भी मुनाफा मिलता रहेगा मैं इसका रेट 1000 रुपए किलो ही रखूंगा। कोयले वाली स्त्री, यहाँ पर बिजली तो है नहीं। दोस्तों अब हम पहुंच गए हैं वीरावा सिटी। ये देखें छोटा सा बड़ा खूबसूरत शहर है और यहाँ का मावा बड़ा मशहूर है। बहुत सारी दुकानें हैं, उधर चलते हैं। शहर का थोड़ा नज़ारा कर लें। ये लॉन्ग चेसिस जीप्स यहाँ पर चलती हैं, इस तरह की जीप्स होती हैं और इनमें बड़ा लोड भरा जाता है। ये देखें इधर भी खड़ी है। ये चाय की एक छोटी सी होटल है। वालेकुम सलाम सर खुश आहियो खैर खैर आहे अमन। भाउ छा हाल आहे तबियत सही आहे साईं मुंहिंजा खुश आहियो भाउ खाए पियो माओ सर माओ खाओ न न तव्हां खाओ महिरबानी महिरबानी मिड़ी थोरो ईअं बस बस नालो छा आहे अच्छा हाँ जाती आ रहा मेहमान नवाज़नि ख़ासि के लिए न जाती आ रहा पोइ कचहरी कयूं था न ॻोठ वञूं था हाणे भाउ माओ हेठि तव्हां रखियो आहे सर माओ एक हाज़िर ब्राउन कलर है दोस्तों माओ है थोरो कढो ॾेखारियो थाल हाज़िर अंदर कोई तरीके से टगार लगे पे सर अंदर पाए हाँ। चलो अंदर ॾेखारियो हले हले तव्हां नालो छा आहे भाउ गुलाम नबी सर जी गुलाम नबी सर गुलाम नबी जी हो दोस्तों इनका ये है छोटा सा कारखाना भट्टी है भट्टी तो भी बंद है बाकी अभी कितना हलंदी है ये सुबह 8 का वटी 2 बजे तक सर 2 बजे ताईं जी हो अच्छा ये लकड़ी है सब मावे साणा लाइ जी हो सही हाँ अंदर तैयार करो ॾेखारियो इनकी छोटी भट्टी है जी सर मावा जी यार ताज़ो ताज़ो माओ ये सर 80-90 किलो खीर जो है 80-90 किलो खीर जो है मावा किलो खीर में यो निकला अच्छा 90 किलो में यो खीर ये निकला मावा जी हो ये बता रहे हैं तकरीबन 80 से 90 किलो दूध में से ये मावा निकला है घणा किलो थींदो बस 10-12 किलो थी सर बस 12 किलो 12 किलो जी घणे किलो हलाए था 1000 रुपये सर 1000 रुपया जी। सफ़ा सस्तो है सर खीर के हिसाब से 1000 रुपए किलो मावा और मटियारी में मेरे ख्याल में 1200-1300 रुपए किलो है और वहाँ पर मेहर में 1400 रुपए किलो है। वो नसरपुर के जो पेड़ हैं वो है 2000 रुपए किलो। तो बहरहाल तव्हां रोज केतिरो हले थो माओ सर असां 20 किलो 25 किलो अच्छा निकिरी जी हींअर हले तो बस सीज़न जे जाए वसकारो तॾहिं जेतिरो ठाहींदा ओतिरो निकिरी वेंदो हाँ जी हा पोइ 50 ॿाहिरि मिनट चवंदा। जी हा घुमण वारा जेका चवंदा सिंध जा माण्हू हिन में छा आहे सिंध दही है सर दही ॾेखारियो माए खीर माए खीर जी हाँ। दही गाय खीर है सर गाय खीर जी जी हा दही बालनी जाम है दही केतिरी थी तव्हां वटि? 2 मन हलंदी 2.5 मन अच्छा जी हा सही आहे घणो तव्हां न केर थो वठे माओ माना हितां मकामी माण्हू या मकान माण्हू में दावत बि अहिड़े हिसाब सां हाँ जी हा संगत साथ हिसाब सां ॿियो जेके पार्सल करे मोकिलणो संगत साथ कहिड़े ईद बारात ते जी हा ही बर्फ़ घुराईंदा आहियूं सलाम कोट मां हिते कारखानो कोन्हे सर अच्छा सलाम कोट मां ईंदी आहे बस उतां थी अचे जी हा 12-13-1500 रुपया बिलाक ॾींदा आहिनि कोई स्टार रखंदा आहिनि त लाइट न आहे थधो सभिनी ते कंदा आहियूं लाइट पूरे शहर में शहर में कोन्हे सोलर लॻल है पूरी सिटी में लाइट नहीं है और ये बर्फ दही जो ऐसे दूध बगैर बिजली के फ्रिज जैसे ही हम उसमें चल रखते हैं ये और दही आती है बर्फ इस्लाम कोट से यहाँ से तकरीबन इस्लाम कोट 60 किलोमीटर 60 किलोमीटर 50 किलोमीटर दूर है इस्लाम कोट वहाँ से बर्फ आती है दिल्ली है जी हाँ डेली अचे थी
शाम में खजे होजे सर गाड़ी में ईंदी आहे बस में खणी ईंदा आहिनि वधीक हुन घाटी करे ईंदा आहिनि हां पगारे कोन वञे गर्मी आहे ज़ाहिर तौर आहे घणी बर्फ आहे हुन में बर्फ रखी अथव ना वो सोलर ते हिन ते अच्छा ये सोलर ते फिट जी वाह वाह हिन में छा रखियो अथव हिन में सर बोतल आहे खीर आहे अच्छा खीर बि आहे बोतल आहे जूस आहे खीर घणे किलो लाए था खीर सर 140 रुपए घणो 140 रुपए 140 रुपया जी हो 140 रुपए किलो दूध है यहाँ पे 180 रुपए दही सर और दही है 180 रुपए किलो यार कितनी जबरदस्त कराची में 240 रुपए किलो दूध हो गया यहाँ पर मिल रहा है 140 रुपए किलो वेरी गुड यार खीर कितने का है सर खीर ही क्यों सर पैक कर रखना है फिर अंदर पैक कर रखो था जी हो किले या पैक था ये किलो खीर प्योर है पैकेट सर। बना के हाँ यार ये लग रहा खीर है प्योर है सर आएगा खीर ना गाँव खीर है जी गाय का दूध है लेकिन यहाँ पे चलता ही गाय का है। भैंस का है थोड़ा निकल गया सर मैं जो घने किलो लाया था मेरे जो 160 रुपए सर भैंस का दूध भी 160 रुपए प्योर प्योर खीर वेरी गुड यार जब भी दूध का मावा सस्ता है पाजो जो ऑर्डर होंदो किले थोड़े ना सर ये हल्दी ते पा वी एड़े दही सर तव्हां घणी ॿुधाई घणी ॾे दही अढाई मन ब अढाई मन जी जी डेली 2-2.5 मन दही बिकती और खीर घणो आने दो खीर त 7-8 मन ते जो माओ ठाउंदा 8-9 मन खीर ईंदो माओ ठाहींदा दही ठाहींदा खीर कचो हलाईंदा कच्चो खीर घणो आने दो कचो 2 मन हली ईंदो सर अच्छा 2-2.5 मन हली ईंदो कोठल में अचे थो जी हा गोठ में हितां जो बाटर ईंदो भाई बाटर गाड़ी में वंबड़ी उतां ईंदियूं आहिनि उतां खीर बाटर खां अचे जी हा गाड़ी हाणे गाड़ी वारे वञनि पियो सुबुह खणी ईंदी वापसि परे पासे बाडर है तो कोन अचे परे पवंदो पर खणी वठंदा इंशाल्लाह हा ये बोले भाई हिते घुरिजो खीर घणो खीर इंडिया से भी दूध मंगवा सकते हो इंशाल्लाह चलो सही है ना ठीक असां हाणे वरी जेको वॾो कारखानो और आहे चाचा सूफी चाचा सूफी हा उहा वञो था असां पुराणो चाचा सर हा सर पुराणो असां चाचा उहा है उहो आहे उहो चाचा उते हलो ना जी हा उते माओ खे तयार ये दोस्त आए माओ ठाइण काते जाइए ये माओ खाइण आया है पकोड़ा माओ सर पकोड़ा माओ जी सही है ठीक है भला पेट्रोल महांगो थियो आहे जी आओ माण्हू केतिरा परेशान आहिनि हिते सर माण्हू परेशान जाम आहिनि महांगाई जे हिसाब सां असांजे कारोबार ते असरु वॾो आहे चओ कारोबार ते पियो असरु? अॻे हा केतिरो पियो आहे सर इलाही फ़र्क़ु थी वियो आहे हाँ जी आओ चओ अॻे महांगाई जे हिसाब सां हाणे उन में थोरो डर थी वियो आहे हाँ, माण्हू त परेशान आहिनि वीचारा। परेशान आहे मिठाई घणे किलो लाए रही है मिठाई 400 रुपया सर सादी आहे 400 रुपया ये है यो है हाँ क्या करा हाल न है लॻो पियो आहे त्याने खुश है अस्सलाम वालेकुम तबीयत सही है साईं अस्सलाम वालेकुम चाचा ओड़े ओड़े लॻो पियो आहे केरु आहे हाँ तव्हां त थोरो इंटरव्यू ॾियो न हाँ अटैक ॾियो हाँ छोकिरा वेठा आहिनि, जाम हाणे उल्टो अचे। हाँ। को वेठो त घुट कजो भई। आंदो त तव्हां हो न माओ आंदो ॾिनो अल्लाह। तौफ़ीक़ अल्लाह ॾिनी। हाँ। मक़बूल रब मुझे कयो। हाँ हर शइ अल्लाह जी आहे, अल्लाह ताला मक़बूल क़ाइम ऐं दाइम रखंदो। बिल्कुलु बेशक उन ई रब जेका असांजे दोस्तनि जी अल्लाह वारनि जी जेका ज़िंदगी जेका हिते रही है आया ईंदा आहिनि रही ॿुधे न बिस्मिल्लाह रहमान जेके हिते रहिया आहियूं न जेके ॾींहुं अल्लाह कंदो भलो असीं किराए जे घर में रहूं था गॾे छॾाईनि बेशक सही ॻाल्हि आहे। पराई मिटी जॾहिं खणी वञनि बाक़ी हीअ अल्लाह ताला मक़बूल कयो कंदो इंशाल्लाह संगत साथ ईंदी वठंदी मक़बूल आहे क़ाइम दुआ आहे किथे वञे थो तव्हांजो माओ पूरे सिंध में वञे थो पाकिस्तान सॼे में हले थो अल्लाह जी महिरबानी ॿाहिरि बि वञनि था उहो खणी था वञनि 2-3 दफ़ा ॿाहिरि हाणे सऊदी या मदीने इहो त रोज़ पिया खणी वञनि अच्छा इंडिया जा बि पासपोर्ट आहे तॾहिं खणी वेंदा हुआ माशाअल्लाह इंडिया बि ईंदो ईंदा हुआ पासपोर्ट असीं कोन खणी वेंदा अवां जहिड़ा दोस्त जेके ईंदा उहे खणी वेंदा हुआ ॿियो अल्लाह कंदो भली सबके जो अल्लाह ख़ैर कंदो शुरूआत कयो 1978 खां 1978 खां जी हा तव्हां ई स्टार्ट कयो जी हा जी जी हा इन ई दुकान में इहो ई दुकान ओड़ी भाई हिते चुनाव पोइ वरी जीअं तरक़ी थी त हिते मिटी थी उन पोइ हिते करे छॾिया ॿुधई न सही सही ॿुधई न मीर साहब माओ खजी आया अथई हाणे यार तव्हां खाओ बसि हाँ हवाई खाओ न माओ मीर साहब सॼो कलाक कलाक त रही अचनि था घर ई पिया न हाणे बिजा हुन में न फ़र्क़ु आहे हुन ई वञा गिला था कयूं पर हुन चयो न असांजे वॾी हा घणे किलो हलाए था
उहे साॻियूं 1000 रुपया किलो जेके 3 साल थिया। अच्छा हा अञा उहो उते बीठो जेसि ताईं रुपयो मिलंदो तेसि ताईं अघु न मिलियो पोइ वधाईंदासीं। वधियो त 1200 रुपया थींदो वञे, वाह न त रुपयो हिकिड़ो मिलंदो पियो तेसि कोन छॾींदासीं। कह रहे हैं कि जब तक मुझे 1 रुपया भी मुनाफा मिलता रहेगा मैं इसका रेट 1000 रुपए किलो ही रखूंगा। बिल्कुल हिनखे 3 साल सबके ख़बर है। बोला 3 साल से यही रेट है, अभी नहीं बढ़ाया। मावा बड़ा टेस्टी है यार, जबरदस्त माशाल्लाह। मेड सीनियर है, असि जूनियर आहियूं। मेड़ सीनियर है, सीनियर असांजो मटियारी सीनियर है, मेड़ सीनियर है। मेड सीनियर तव्हांखे मटियारी वधीक वणंदो आहे मेड़ जो? मेड जो असां खाधो नाराज़ थिया त भले मुंहिंजो माओ न वठनि। ॻाल्हि त चवनि त ईमानदारी पुछी न हा त हू सीनियर हिते खजी आयो त जेको 24 कलाक वारो माओ न उहो सिर्फ़ु टेस्टी हूंदो आहे। हीअ असीं 15 ॾींहं गारंटी था इंशाअल्लाह ताला लिखे अल्लाह जे हुकुम सां ख़राबु कोन थींदो। वठो बाप ॿुध इहो वठो वठो। चाचे खे थोरी दिल में तकलीफ़ आहे उन करे वेठो आहे हेठि। वेठो आहे मुंहिंजे लाइ दुआ बि घुरिजा दोस्त जेके ॿुधनि पिया। सिहत ॾे हा तंदुरुस्ती सिहत ॾे ख़ैर जा वञूं। तव्हां भलो खाराईंदा रहो सिंध जे माण्हुनि खे। असांजे हुए केर बि अचे वठो न वठो मतिलबु अल्लाह ईमान सब्र ॾे। हा हिते केर बि असां वठे या न वठे असांखे माओ खाराइणो। हा बिल्कुलु वठे माना खाराइण जी मुफ़्त इहो आहे न टेस्ट माना हेतिरो करे। हा असांजी दुकान खाली न वञे, सिंध जी सकाफ़त न वञे। वाह यार जबरदस्त। असांजा सिंध जी छा आहे सकाफ़त ॿियो आहे छा? Very good. कहिड़ी कहिड़ी शइ खणंदे धणी पुछंदा ॾिसो त कपिड़े में का खीसे जेब हाणे में केरु वधीक वठी वञे किलो खनि इहे खणी वञे। 2 अघ कंदासीं कोन, 2 शयूं मूं वटि कोन हूंदियूं। हा अघु हिकिड़ो शइ हिकिड़ी। उहो त सही आहे। केरु तव्हांखे मुफ़्त में केरु दिलि चए हा खणी वञे पोइ छा थियो? हीअ हाणे हेॾो दुकान अलाह ताला ॾिनो हिन में असांजे लाइ समूंड आहिनि। अलाह रोज़ी जॻह ॾिनी आहे न इंशाअल्लाह ताला। माओ हलाए था रोज़? हींअर त थोरो थो हले, हींअर खीर ई 5 मण आहे। हा बसि 5 मण मां छा निकिरंदो हूंदो? इहो मण खां निकिरंदो अंदरि, मण खां अंदरि निकिरे 32-30 बाक़ी सीज़न में त हाणे 50 मण खीर हले थो जंहिंजो माओ बि इलाही ठहे पोइ 50 मण मां केतिरो ठहंदो हूंदो? 8 किलो मण त संभाल ॿियो माओ उहो ई ठहंदो 8 मण किलो 8 किलो 4 किलो असां कोन थींदो। असांजो खीर हल्को आहे 5 खां 5.5 6 ते ईंदो आहे 5 5.5 में असांजो बि आहे भले में जो हुजे ॻाल्हि जो फ़र्क़ु आहे। ॻाल्हि चलो अंदरि हलूं था। ही भला केतिरो खाई वेंदो अंदाज़न माओ? तव्हां कोन खाई सघंदो साईं मीर साहिब। किलो खनि खाईंदुसि? किलो खाईंदो गोश्त जो खाईंदो कहिड़ी माओ कोन खाई सघंदो। आज़माइश दोस्त तव्हां ॿुधायो कमेंट में ॿुधाइजो। कमेंट कजो तेसी एतिराज़ पुछंदा न चओ उते माओ कोन्हे छा? उते मटियारी माओ कराईंदोसीं। दोस्तों ये है चाचा सूफी अहमद, उनकी है दुकान, पीछे कारखाना है। कहाँ छा दो बैठे हैं चाचा हाँ। जी लगाए माइक यहाँ लगा सोलर तव्हां हमारा पूरो थी वियो टीवी वग़ैरह? हाँ सोलर पूरो आहे लाइट वहे कोन्हे न सिज कोन्हे उन हिसाब सां। अच्छा जी हाँ सही सही आहे। माखी रखी रहिया? जी हाँ बाक़ी धंधो आहे हाँ जी हाँ माखी जो बिजनेस आहे? जी हाँ ॾेखार दो माखी असली है? हाँ बिल्कुल असली है। हाँ एक असली माखी है, उनका दावा है। बताओ क्या नाम है माखी? ये बात भी चेकअप थी है। हाँ चेकअप करे वठो कोई मसलो कोन्हे। खोले चेक करे वठो चिमचा खणी कने पे खेला ये हाणे कई आहे। अॼु? हाँ अच्छा बस ने रखोस नहीं रखोस। घणे किलो आहे? ही 2000 रुपए किलो आहे। 2000 रुपए किलो जो मांगी लगे। पर महांगी त आहे पोइ ईअं त पोयां नंगर में तव्हांखे 5-6 किलो मिलंदी उहा हिन में फ़र्क़ु हूंदो ॾींहुं राति जो। जी हाँ हां बट्टी विजिट करायो। जी अचो बंदि कर बंद कर ये बंदि कर छोकिरा अचो। 1000 रुपए किलो वाओ इतना जबरदस्त आलीशान है माशाल्लाह। छॾ 2 किलो ये दूध थोड़ा सा रखा हुआ है इनका। बट्टी बनती है यूं? जी बंद थी विया फैद केने ना फ़ाइदा आहे कोन्हे कंहिंजी दावत है दिलशाद मोदी हल्के के अंदर ये सुबह के टाइम पे होती है। अच्छा जी हाँ सुबह केड़ी माना किस टाइम? सुबह 7 खां वठी तक़रीबन 1 ताणी हलंदो आहे पंहिंजो कमु। जी हाँ जी मस्जिद आहे। जी हाँ जी हाँ काकी सजी ता दिया जी हाँ जी पंहिंजी आहे सॼी। ये लकड़ी आप देखें इस चक्कर में ता वण सजा तरया सर वण हिते आहे बि जाम। जी हाँ बिल्कुल मदन देवी आ। हाँ ही मंदरसो आहे ही देवी आहे त न हिनखे तव्हां हींअर वठी वेंदा न तक़रीबन 2-2.5 महीने पोइ वरी अड़ी थी वेंदी हली। ठीक है ये भठियूं पंहिंजूं आहिनि ही पंहिंजो दुको आहे मेरे सामान वामान रखियल आहे कढ़ाई वग़ैरह। जी हाँ गाय तेरे जो माओ इसे जो थाल कटो। जी हाँ
असां माओ टेस्ट करे आया आहियूं। कयो आहे थोरो गरम टेस्ट करायो न न न सही आहे, जाम खाधो अथऊं हुन दोस्त जाम खारायो। नहीं पंहिंजो ई तव्हां टेस्ट कराईंदो, असांजी दुकान आहे खाली न वञे तव्हां। हाँ जी, न न असां असां टेस्ट के टेस्ट कराया न। अच्छा। हींअर कयो असां वाकई माओ जी जबरदस्त माओ है माशाल्लाह यार, छा त माओ है, बड़ा बेहतरीन माओ है। ये देखें इसमें छोटे छोटे दाने, हाँ दाने, ये टेक्सचर इसका देखिए जबरदस्त ब्राउन कलर का। ये देखिए भुगल माना माओ चजे ना। जी हाँ मुगल चंदा, ये इनकी पैकिंग है। यही पैकिंग है। सूफी अहमद माओ सिंस 1978। अहमद अरशद अली एम अली पारी नंगर जी दिल पजीर सुखड़ी। वाह वाह वाह, ये टेक्स्ट लिखूं तो पैकिंग बहुत अच्छी है। ये किलो ये पा ये पा अध किलो वारी हुआ है। अध किलो वारी हुआ ये पा जी। अच्छा ये कितना कितना माण्हू वठण ईंदा आहिनि? पूरे पाकिस्तान में ईंदा आहिनि पंहिंजे। हाँ जी हाँ। जेके ईंदा आहिनि सया घुमण। हाँ घुमण ईंदा आहिनि विस्कारे टाइम ते मिसाल हूं बि जाम हलंदो आहे। सही दोस्तों माशाल्लाह जबरदस्त मावा है और दुकान भी बड़ी साफ सुथरी बड़ी खूबसूरत है। चाचा सूफी अहमद की हम ये मावा जो है 2008 से खाते आ रहे हैं। मैं यहाँ पर आया था फर्स्ट टाइम 2008 या 2009 में, जब से ये खा रहे हैं और बड़ा बेहतरीन। ज्यादा अटैक पियो आहे पर ये सिगरेट जो कन में जो उठायो इहा सिगरेट वरी छा चए हिनखे थोरो टेस्ट कंदा न अटे खे थोरो मारे न गरमाश वठे। अटे की शादी न करियो सिगरेट वारा। सिगरेट सां शादी न करियो अटे जी। रोज हींअर घणो माओ हले थो तव्हांजो? हींअर थोरो थो हले, हींअर इहो मन ॾेढ वधि में वधि बसि। ऐं हूअं सीज़न में सीज़न में त हाणे एतिरो वॾी वाखाण करण त गुनाह आहे, पंहिंजे फाण अंदाज़न। फुकुर कोन आऊं फुकुर कोन कंदो ॿुधायां। न फखर न कहिड़ो पुछां थो केतिरो पुछां हाणे जा 14 अगस्त मई तारीख़ुनि में जेको आहे न त 25 मण भले थो, 10 मण भले थो, 5 मण हले थो। अगस्त जे ॾींहुं त असां 70 खां 60 मण कढियो, 50 मण त लिखियो असां पोइ 70 मण हिकिड़े ॾींहं में के 14 अगस्त को 13 से 14 तकरीबन 60-70 मन मावा इन्होंने बेचा है एक दिन के अंदर। इस सीजनों के बगैर 3 महीने सिर्फ हमारे सीजन। अच्छा तव्हां सेठ जेके आहियो जी सेठ में रसी कोने गुनाहगार आहियूं। मज़दूरनि छो कोन था ॾियारी छो कोन था सही ॾियो? वीचारा 12-12 कलाक भट्ठी ते बीठा हूंदा आहिनि 8-8 कलाक। केर मज़दूरनि खां पुछी सॾु करे हिते को बि कोन मज़दूर मूंखे कोन मिलियो। मटियारी में ॾिसी आयुसि उते वीचारा मुंहिंजो घणी ॾियारी ॾियो था? असां ॾींदा आहियूं तगारी जे हिसाब सां। 3 तगारियूं थियनि 1800 रुपया। हा मानी चांहि सभु फ्री। 1800 रुपया लाइ वेंदो हिकिड़े ॾींहं में? 3 के लाईंदा लाइ वेंदो हिकिड़े ॾींहं में? जेके मुड़ुस माण्हू लाइ वेंदा, बाक़ी मूं जहिड़ा भाॼा हूंदा आहिनि उन हिकिड़ी बि कोन लहंदी। अच्छा अंदाज़ो घणो खणंदा आहिनि? 1800 15 1200 1800 1500 ओ 1200 1200 त घटि आहे। 1200 घटि त पोइ 3 लाइन न। हा त 9 कलाक हलंदो, 9 कलाक 1800 रुपया ख़र्चु सॼो मुंहिंजो ऐं 3 महीननि खां हुनखे वॻो कपिड़नि जो मिलंदो। 3 महीननि खां पोइ? हा जॾहिं विया जॾहिं हुनखे कपिड़नि जो वॻो ॾिबो जहिड़ो पसंदि कनि। अच्छा मां जॾहिं कमु छॾींदा? हा वीचारा पोइ हर को हले वेंदो न, असांजो सीज़न आहे न। अच्छा सीज़न में 10 जोड़ा हूंदा आहिनि त 10 असांजा दोस्त ईंदा आहिनि, उहो जॾहिं उन ॾींहुं हूंदा आहिनि उन्हनि खे बि कपिड़ा उते ई वठो है न कपिड़े दुकान तां? दुकान इहे सभु 3 हिकिड़ो ई आहे। हीअ तव्हांजो आहे दुकान? अल्लाह जी सभु शइ अल्लाह जी नेमत अल्लाह जी, असीं संभालण वारा। दोस्तों वीराबाद जी न बाज़ार में ही थोड़ी बराबरी है, हिते बस बाज़ार ख़त्म थिए थी। चाचे जो कपिड़े जो दुकान बि आहे। कपिड़ो हलाए को लोकल रखो था या कीअं ब्रांडेड आहे? हाँ घणे वॻो हलाए थो मर्दानो? कपिड़ो हलाता रेट में हिकिड़ो रेट कोन हूंदो आहे। अच्छा जी हाँ माना सुठे में सुठो घणे जो आहे तव्हां? 5000 ताणी तव्हां घुराए ॾींदासीं। घुराए ॾींदव न? आहे त कोन्हे तव्हां वटि? ऑर्डर ते घुराए ॾींदासीं न। किथां घुराईंदा? हैदराबाद मां? हैदराबाद में सलाम कोन जिथे सही मिलंदो कैशे वठंदा आहियूं। हाँ अच्छा दोस्तों ये दर्जी जो दुकान बि आहे। ये तव्हां हिकिड़ी शइ ॾेखारियां। ये देखिए दोस्तों पुराने जमाने की ये इस्त्री, कोयले वाली इस्त्री। यहाँ पर बिजली तो है नहीं तो ये बेचारे इस पे कोयला बना के ऐसे इसमें डालते हैं। ये छोटा बच्चा काम सीखता है शायद। अब नंढा पढ़ी न तो या कहीं क्लास में? 7वीं में? चलो ये हुनर भी सीख रहा है। भिटाई टेलर सही है। सिलाई तो दोस्तों सुठी भी लगे ना जी।
घणी सिलाई वठो था वगे जी? 1000 1000 रुपया। जी हाँ। घणा वगा ठाहींदा आहियो? जोड़ा हाँ तो कारीगर जो हिसाब हूंदो आहे। अच्छा जी हाँ। हाँ। 15-20 15-20 रोज? जी हाँ। हाँ एॾो ऑर्डर अचे थो या? जी हाँ तो हाँ किथां अचनि था? हिते नंगर पार्कर बीरावा या ॿाहिरां बि अचनि था? ये 12 में अचनि था शहर खां ॿाहिरि। हाँ तव्हांजी मशहूरु आहे सिलाई? जी हाँ। दोस्तों सिंध में 3 नाम बड़े पॉपुलर हैं जो मुख्तलिफ कारोबारों पर रखे जाते हैं, सिंध, मेहरान और भिटाई। तो भिटाई टेलर है, ये दोस्त जो है काम कर रहे हैं, हकीलाल की रोजी कमा रहे हैं बेचारे, कारीगर हैं, पेंट भी बनाते हैं भाई। वाह वाह, ये किसी पुलिस वाले की पेंट बनने लगती है मुझे, है ना? पुरानी टाको है। अच्छा टाको। जी हाँ जी। सही सही सही, बेहतरीन, वाह माशाल्लाह। दुकान भी बड़ी है काफी। रात जो किस ताईं खुले होता है? जी किस ताईं खुले होता रात जो? 9 बजे ताईं। सही है। ये देखें दोस्तों, सूट तैयार इधर इन्होंने रखे हैं। ये मुबारक दल रोटर, रोतर कपड़ी लोटा। अच्छा अब्बास चांडे चांडे वगैरह मिर्जा है लगा रही है को घूम दे इनको बुगे जो। हाँ अली खान चांडे वगैरह कौन होते? हाँ अली खान कौन है? उनका गुलाब खान चांडे उनको। हाँ अब्बास चांडिया साहब तव्हां ॾिसो पिया तव्हां वॻो तयारु आहे, खणी वञो महिरबानी करे। कलर बि सुठो आहे तव्हांजे वॻे जो। ईद ते माना सुठो कमु कयव। हाँ वेरी गुड। आबिद ख़ासि के लिए बीठो आहे न, कचहरी कयूं था। ये असांजो मेज़बान आहे, हिन जी औताक वरी मशहूरु आहे। हीउ ज़बरदस्त फोटोग्राफर बि आहे, सिंध जी सूंहं खे, थर जी सूंहं खे एक्सप्लोर करे थो माशाअल्लाह। सो बाब हाँ है ना? हाँ वीडियो फोटोग्राफी में फॉलो। हाँ सही है। अब तव्हांखे फरमाइश त जाम थींदी हूंदी हिन जी? बिल्कुल इरफान भाउ बिल्कुल फरमाइश किथां किथां दोस्त फरमाइश कंदा आहिनि माए जी? समझो त कराची खां, हैदराबाद खां, अच्छा। ऐं लाहौर खां हीअ दोस्त आयो को लॉयर हुयो, हाँ तो उन्हीं भी फरमाइश कई मुंहिंजे भाउ हाज़ुर। हाँ तव्हां हिते पाड़े में रही पाता आहियो? ना 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 बिल्कुल भी ना। दोस्तों हिते वाढे जो कारपेंटर जो दुकान आहे, ज़ुल्फ़कार कारपेंटर शॉप। इहो बि चाचे जो पाड़ेसरी आहे, ये तव्हांजे ॻोठ जो आहे? हाँ तू ही बा। ये इन्होंने केबिन बनाई है, ये देखे खोली तो। अच्छा ये खुले थी, ये देखें दोस्तों। ये घणे में तैयार की दवा? 60,000 रुपया। सही है। काठ तव्हां जो है? काठ मजदूरी सब तव्हां जी? सही सही। तव्हांजो ॻोठ किथे आहे? हाँ वीराबाद। अच्छा गेट हितां अथव? आवाज़ ये वचन नंढा। तो दोस्तों पुरसुकून हिकिड़ो शहर आहे ऐं मज़ो लॻो पियो आहे, मौसम बि सुठी आहे। बरसाति जे मौसम में मज़ो हेॾो हूंदो आहे। हाँ हिते को हिकिड़ो गाॾियूं हीअं बि वेंदियूं, हीअं बि वेंदियूं। वाह। जॾहिं बरसाति वसे न हाँ त कश्मीर जी जगह कोन्हे, सिंध उहा आहे। हाँ, थर कोन्हे, ये कश्मीर है। वाकई। थर त जेको सिंध जो हिकिड़ो बाज़ू आहे। बाज़ू आहे, बिल्कुल बाज़ू आहे नहीं ये सिंध जी दिल आहे दिल। थरिया, अरे बाबा थरिया त असांजो, असांखे त ख़ुशी आहे त असांखे थरिया ऐं सॼो। हाँ असांजे खया सकाफ़त वसी अहिड़ो कोन्हे, असीं त मोहबत कयूं था तव्हां वधीक। न न असीं जो असीं हिकिड़ो बाज़ू आहे न। आहियो पाण हिकिड़ी शइ आहियूं न, बिल्कुल बाज़ू आहे न हिक ॿिए जा, ॿाहिरि आहियूं। करगो लाड़े सिंध थर हाँ उत्तर ये सब विचोलो काछो हैदराबाद। हैदराबाद त असांजो हेड है न। हैदराबाद दिल आहे सही सिंध जी। वाह वाह हैदराबाद हैदराबाद वणेव तव्हांखे? वञे कोन वणे थो, सुठो आहे विच जो शहर आहे न असांजो। जे कराची आहे हाँ त हिकिड़ो मक़बूल शहर आहे कराची, सिंध जी जान आहे नहीं, कैपिटल आहे सिंध जो। तो पाण नालो तव्हां ॿुधायो। हाँ दिल। दिमाग़ जेको आहे सो कराची आहे असांजो हाँ सिंध जो। सही है। दिल जेका हैदराबाद आहे, बाक़ी ॿिया बाज़ू आहिनि जेका घुमाई जितां बि घुमाई। हैदराबाद काएं ॾींहुं वेंदा आहियो?
वञूं कोन था अॻे वेंदा हुआसीं, हाणे त हिते ई घर घर था मोटरसाइकिल ते चढ़ी हाँ हाणे त हुन पासे वेंदा आहियूं, हुन पार जो घर वारा धणी हाणे किराए अल्लाह वारा अल्लाह खैर कंदो किराए वारा जेके आहिनि न, हा, हा। घर में आऊं वेठो आहियां, उहो घर किराए जो जॾहिं घुराईंदे खणी हलिया वेंदा। बस अल्लाह खैर कंदो, अल्लाह सी सेहत तां तंदुरुस्ती माशाअल्लाह, अल्लाह सफ़र वाले दोस्तों को तां कोई चाचे सूफी अहमद लाइ तमामु घणी दुआऊं घुरो। पहिरीं तरफ़ असीं ॻाल्हायूं पिया त असां का ग़लती थी, असांखे बची करे को ॿुधण वारा मतिलबु टोक। बहरहाल दोस्तों अॼु को विलाग तव्हांखे कीअं लॻो? सुभाणे तव्हां अञा वधीक नगर पार्कर, थर पार्कर, वीरावाह जूं ख़ूबसूरत वीडियो तव्हां ॾिसी सघंदव। हीअ सीरीज़ जारी आहे ऐं जिन दोस्तनि सब्सक्राइब न आहे कयो चैनल, उहे सब्सक्राइब करे वठनि त जीअं हीअ पंहिंजो सिलसिलो अञा वधे, अञा ख़ूबसूरत वीडियोज़ तव्हां ताईं पहुची सघनि। सदाईं गॾु माशाअल्लाह।